में हार कन्नड़िया दियूं तनखे लर लोटींदी कीन की जेके में हार कन्नड़िया दियूं तनखे लर लोटींदी कीन की उम्मा उम्मा वो प्यारी उम्मा उम्मा वो सियाणी उम्मा उम्मा गुजरण उम्मा उम्मा दिल भटारी उम्मा उम्मा वो प्यारी उम्मा उम्मा वो सियाणी उम्मा उम्मा गुजरण उम्मा उम्मा दिल भटारी उम्मा उम्मा वो प्यारी उम्मा उम्मा वो सियाणी उम्मा उम्मा गुजरण उम्मा उम्मा दिल भटारी। हिन वक्त मौजूद आहियां ठट्टो में हिते जानवर जी पीढ़ी में मौजूद आहियां जॾहिं त ईद वेझी ईंदे ई जेको जानवर जेका आहिनि उन जा रेट आहिनि जेके से आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि ऐं हिते जेको वापारी ऐं ख़रीदार कंदड़ जेका मौजूद आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। हीअ असांजी माशाअल्लाह कुर्बानी जी ईद आहे। हीअ हर कंहिं माण्हू जी रोज़ी आहे, हर कंहिं माण्हू जी ख़ुशी आहे। नंढड़ो जानवर खे पाले असीं ॿिॾंदो चोॾंदो करे ऐं उनखां उमिरि में ख़ाशो करियूं था घणो खाई अंदाज़ में लॻे थो जेको अॼु घटि घुरी रहिया आहिनि त पोइ उहे बालक कीअं पूरी कंदा। उन्हनि जूं मज़ूरियूं, उन्हनि जूं काहूं, उन्हनि जा भाड़ा किरायूं, उन्हनि जूं महिनतूं, उन्हनि जो ख़र्च गवर्नमेंट सोचे हक़ ते इंसाफ़ जी हिननि खे लिस्ट ॾे जिते हर को पंहिंजे बचनि जो गुज़र करे ऐं अमन ईमान सां गुज़ारे सघे। इहो असीं ख़ुशरास आहियूं, मुस्लमान आहियूं। असांजी मुस्लमान जी ख़ुशीअ जी ईद आहे, असांजे महबूबनि जो हुकुम आहे ऐं त हर कंहिंखे अलाह साईं हिन में ख़ुशि रखे, रोज़ी मिले। ऐं हिन में असीं कंहिंजा मथां न आहियूं, पाकिस्तान न पर कुल जहान ख़ुशि हुजे ऐं कुल जहान जूं ईदूं हुजनि, हमेशह ईदूं हुजनि, हमेशह इज़तूं हुजनि, मोहबतूं कुर्ब हुजनि। जानवर कहिड़े रेट में तव्हांखे मिलिया? असांखे तक़रीबन उतां त माना 4 5 6 7 ॾींहं असीं अॻु में खणी आयासीं ऐं मिलिया असीं हिते वठी आयासीं के 75 के 80 जा। अलाह तुंहिंजो भलो करे उन जे हिसाब सां माना तक़रीबन दाणा हे हो माना इलाही ख़र्चो हेॾां होॾां। तक़रीबन अॼु चोथों ॾींहुं आहे, चोथों ॾींहुं असीं खाराए बेज़ार थी पिया आहियूं माना तक़रीबन। ऐं असांखे हाणे त माना जानवर केतिरा तव्हांजे विकाम जी तव्हां जानवर असीं चऊं था हाणे असांखे टपड़ बनाईंदा असां लाइ वॾी ॻाल्हि आहे। को कोन्हे को न असांखे टपड़ बनाईंदासीं हिकिड़े पासे थियूं बसि। अच्छा ग्राहक अचनि पिया पुलिया अचनि कराची अचनि पिया पुछा कनि पिया भाई इतना लियो इतना लियो फिर इतना लियो इतना लियो फिर पोइ ये चयो हलिया वञनि पिया। साल में छा नुक़सानु आहे या फ़ाइदो आहे? 15 यका वञनि पिया, यका रक़म मां 15,000 वञनि पिया। आहे ऐं अली मोहम्मद जोखियो शहर घारे जो वेठल। हिते मूंखे ॿकरा था खपनि पर तमामु ॿकरा महांगा आहिनि, जेके वठण खां तमामु इलाही महांगा आहिनि। हाणे छा कजे, कीअं कुर्बानी कजे? ग़रीब माण्हू, हिकिड़ो त मुल्क कोरोना ख़तमु करे छॾियो, कोरोना ग़रीब माण्हू वधीक परेशान आहिनि ऐं कुर्बानी बि करणी आहे। हाणे छा कजे, ॿकरा बि तमामु महांगा आहिनि। जे वॾो वेट ढगो गाबो त बि इलाही महांगो, जेको 3 मण जो आहे त उनजो ₹1 रुपया पिया ॿुधाइनि। हाणे असां परेशान आहियूं त कुर्बानी कीअं कजे? वजह छा आहे जेको ॿकरा महांगा कनि? वजह इहा आहे त ॿकरा जेके वठी आया आहिनि उहे चवंदा असांखे मिलिया ई महांगा आहिनि। हाणे उहो माण्हू वठी आयो आहे, उनखे महांगा मिलिया आहिनि त उहो लाज़मी उन ख़र्च कयो आहे, उन खारायो आहे, उहो लाज़मी पंहिंजो नुक़सानु त कोन कंदो। गाह बि महांगो आहे ऐं जेको भुसो बोह उहो तमामु महांगो आहे। हीअ गवर्नमेंट ख़बर न आहे छा जे करे एॾियूं महांगायूं थी वियूं आहिनि जो ग़रीबी परेशान आहे। वॾो माण्हू पंहिंजी जॻह ते सही आहे, ग़रीब माण्हू परेशान आहे। असां महिरबानी करे गवर्नमेंट खे अर्ज़ु था करियूं त इन ते नज़रसानी करे जेको हेॾी महांगाई बि थिए, ग़रीब माण्हू कीअं गुज़र करे, ग़रीब परेशान आहे, उनजी सार इलाही। वॾे जानवर जेको 3.5 मण जो आहे उहो हिन वक़्तु हिकिड़ो $120,000 ऐं 1,10,000 घटि में घटि ॿुधाइनि पिया। असां उनखे ₹1 रुपया चऊं था त उहो भॼी था वञनि, चवनि असीं एतिरे न ॾींदासीं, असां वरितो ई महांगो आहे। हाणे उनखे असां छा करियूं? असां 2-3 ॾींहं थिया आहिनि मूंखे परेशान, मूं ॾाढियूं पीड़ियूं सभु ॾिठियूं आहिनि पर को बि अहिड़ो मूंखे जानवर सही नथो मिले जेको आउं वठी पंहिंजी कुर्बानी करियां। ॿकरा जांचिया आहिनि, वॾियूं गोयूं गाभा सभु महांगा। अस्सलाम वालेकुम, चेकअप न्यूज़ जो रहंदा असां थोरा हितां जेके असां वटि आया, महिरबानी उन्हनि जी। असां पूरो साल ॾिसो त असां उन्हनि खे गांवनि खे खारायूं पिया, ठीकु आहे न, पोइ बि असांखे उन्हनि जी एतिरी पेमेंट कोन थी मिले। हाणे हीअ आहे घणे जो तक़रीबन 80,000 जो, हाणे हिननि जी उहा पेमेंट कोन थी मिले, ठीकु आहे। हाणे 1,10,000 1,20,000 जा जेको जानवर आहिनि
उन्हनि जी बि एतिरी पेमेंट कोन थी मिले। सॼो साल खारायूं था, बुआ बुसवा कुतर हर चीज़ खारायूं था, लाज़मी को ख़र्चो वग़ैरह केतिरो असां कयूं था, पर असांखे उन्हनि जो उहो सिलो कोन थो मिले। छा छा खाराईंदा आहियो, छा छा खाराईंदा आहियो तव्हां? असां इन्हनि खे कुतर बि खाराईंदा आहियूं, बू बि ॾींदा आहियूं, बुसो बि ॾींदा आहियूं, हर चीज़ असां उन्हनि खे ॾींदा आहियूं, पर उहा आहे की असांखे उन जो रिज़ल्ट कोन थो मिले, असांखे उन जो फ़ाइदो कोन थो मिले। एतिरे खाराइण खां बावजूद बि जानवर जो मतिलबु उहा पेमेंट कोन थी मिले असांखे। अच्छा, एतिरो ॾींहुं बीठा हुन खां पोइ तव्हांखे को ख़रीद करणु वठणु आयो आहे या न? ख़रीद करणु आया आहिनि, वधि में वधि इहे ई चवनि पिया चलो ठीकु आहे, अगरि 1,10,000 जो जानवर आहे त हुनजी पेमेंट सिर्फ़ु एतिरी ॿुधाइनि था, सिर्फ़ु 90,000 रुपया या 80,000 रुपया तक ॿुधाइनि था, वधीक एतिरो इंसाफ़ कोन्हे। ठीकु आहे न, जहिड़े हिसाब सां खाराइनि था ओड़े हिसाब सां असांखे रिज़ल्ट कोन थो मिले। ख़रीदार हिते को कोन्हे, तव्हां ॾिसी रहिया आहियो हिते वॾा ढोर बीठा आहिनि, जानवर बीठा आहिनि, एतिरे क़दुरु महांगाई थी वई आहे। असीं उतां खां वठी आया आहियूं, केर बि असांखां वठण में राज़ी कोन्हे। जिन खे असीं 95 लख ॾह असीं चऊं था त उहो असांखां 40,000 50,000 जे ॿुधाए पियो, त हाणे असीं छा करियूं? असांजी हुकूमत खां इहा ई अपील आहे, इमरान ख़ान खां इहा ई अपील आहे, को ग़रीबत ऐं इहे ख़तमु कराए, ऐं गुरबत इलाही थी वई आहे, ऐं जेको माण्हू पंहिंजे घर जी कुर्बानी बि कोन था करे सघनि। हिसे वारा बि जेका आहिनि, नंढो जानवर कहिड़ो रेट तव्हां? नंढो रेट हींअर असां पहिरियां जेको 25-20 जी वेकिरो कंदा हुआसीं, अॼु उहो ई असांखे 30 खां 35 जो असांखे पए पियो। तव्हां ॾिसो था, असां हिन वक़्तु हिन गारे जी मंडी में बीठा आहियूं। यकीन करियो त हींअर ॿकर वठणु आया आहियूं, एतिरी महांगाई थी वई आहे। जेको पहिरियां ॿकर असां ईद में वठंदा हुआसीं 20-25 जो, हींअर 35,000 खां 37,000 रुपए ॿकर मिले पियो। ऐं हिन वक़्तु जेकी पहिरीं कुर्बानी थी हुई, पहिरीं साल जी कुर्बानी खां हिन साल जेकी कुर्बानी थींदी उहा तमामु घणी घटि थींदी, छो त तब्दीली सरकार इमरान ख़ान एतिरी महांगाई करे छॾी आहे जो ग़रीब अमीर माण्हू त ठहियो, पर ग़रीब माण्हू त उहो जेको कुर्बानी कंदो, हिसो पती विझंदो, कुर्बानी कंदो, पर हिन साल मूंखे लॻे थो त उन ग़रीब माण्हू कुर्बानी कोन करे सघंदो, छो महांगाई हली वधी वई आहे। 4-5 माण्हू मिली करे कुर्बानी कंदा हुआसीं, हींअर जेकॾहिं वठूं त जेको ॿकर 20-25 जो 35-37 रुपए मिले थो, किथां ग़रीब माण्हू कुर्बानी कंदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त ईद उल अज़हा जे मौक़े ते हर मुसलमान जो फ़र्ज़ु आहे कुर्बानी करणु, हर माण्हू चाहे बि थो त असां कुर्बानी करियूं, पर हाणे जेकी हालत आहे त एॾी महांगाई थी वई आहे, जेको लख रुपए खां घटि ॻाल्हि ई कोन्हे। हिकिड़ो ग़रीब माण्हू जंहिंजी पघार ई 20 खां 25 रुपया आहे, उहो कीअं कुर्बानी कंदो? सोचण जहिड़ी ॻाल्हि इहा आहे जो मईशत जी तरफ़ सां ॾिठो वञे त एॾी महांगाई आहे, 20 खां 25 पघारदार माण्हू उहो पंहिंजो घर जो गुज़ारो करे या कुर्बानी करे, इन जे करे महांगाई जे करे माण्हू जेको साली परेशान आहिनि ऐं कुर्बानी करण खां क़ासिर थी विया आहिनि ऐं मजबूर आहिनि, जेको कुर्बानी नथा करे सघनि। हिते जेका माल वारा आहिनि इहे बि मजबूर आहिनि, छो त महांगाई जे करे गाह ऐं चारो वग़ैरह एतिरो महांगो थी वियो आहे, जेको सॼो साल उहो रखनि था, उन खां पोइ वरी जॾहिं मंडियुनि में खणी अचनि था त उहो इलाही महांगो थी थो वञे ऐं उहो मजबूर आहिनि त उन रेट ते विकिणण लाइ करे। जेको ॿकरो आहे जो 50-60-70 हज़ार रुपए जो ॿकरो आहे, ऐं अगरि तव्हां मेह जी ॻाल्हि करियो त उहो ₹1,00,000 खां मथे आहे, त आम माण्हू ऐं ग़रीब माण्हू त सोचे बि कोन थो सघे जो एतिरी महांगाई में जेको सो इन वक़्त में ₹1,00,000 जो जानवर वठे ऐं कुर्बानी करे या ॿकरो वठे। सो इन करे गवर्नमेंट खां अपील कंदासीं त जेका महांगाई एतिरी थी वई आहे उन महांगाई ते कंट्रोल कनि, त जीअं ग़रीब माण्हू जेको सो पंहिंजो इहो फ़र्ज़ु आहे उहो पूरो करे सघनि। त जी बिल्कुलु नाज़रीन, हिते जेका ख़रीदार कंदड़ जेका आहिनि उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधूं त हिन जो इहो चवणु आहे त असां ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं, त इहा असां कुर्बानी कीअं करे सघंदासीं। उन सां गॾु जेको हिते वापारी आहिनि उन्हनि जी बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु इहो आहे त असांखे पुठियां जेका जानवर मिलिया आहिनि, जीअं ॿकर आहे उनजो 30 खां वठी जेको लख ताईं ॿकर जेको मिलियो पियो वञे, उनखां जेको वॾो जानवर आहे ऐं 100 लख खां वठी 3 लख ताईं आहे। असांखे पुठियां के जेके जानवर जेका आहिनि उसे महांगा मिलनि, हिते असां पाण जेको नुक़सानु पिया कयूं। हिननि सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां हिननि मुतालबो कयो त हिन जा रेट जीअं घटि कया आहिनि त असां कुर्बानी करे सघूं। रिपोर्टर अकनवार चंडू सां गॾु कैमरामैन अहमद चांडियो, जेकब न्यूज़, ठट्टो। में हार कन्नड़िया दियूं तनखे लर लोटींदी कीन की, जेके में हार कन्नड़िया दियूं तनखे लर लोटींदी कीन की। हुमा हुमा वो प्यारी, हुमा हुमा वो सियाणी, हुमा हुमा गुजरण हूँ, हुमा हुमा भिल भटारी, हुमा हुमा वो प्यारी, हुमा हुमा वो सियाणी, हुमा हुमा गुजरण हूँ, हुमा हुमा भिल भटारी, हुमा हुमा वो प्यारी, हुमा हुमा वो सियाणी, हुमा हुमा गुजरण हूँ, हुमा हुमा भिल भटारी।